अस्सलाम वालेकुम दोस्तों, आई एम अमशाद अली एंड यू आर वाचिंग टेक इन सिंधी। सब्सक्राइब कयो मुझे चैनल के ऐं घंटी जे निशान ते क्लिक करियो जीअं हर नई वीडियो जी नोटिफिकेशन तव्हांखे सभ खां पहिरियां मिली सघे। दोस्तों अॼु को इन वीडियो में तव्हांखे मां ॿुधाईंदुसि तव्हां सिर्फ़ु ₹1 में लखें रुपयनि जा क़ीमती इनाम हासिल करे सघो था। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ₹1 में कीअं, हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसिजो। जेकॾहिं असांजे यूट्यूब चैनल टेक इन सिंधीअ ते तव्हां पहिरियों दफ़ा आया आहियो त असांजे यूट्यूब चैनल खे ॻाढ़े बटन खे दॿाए सब्सक्राइब करे वठो ऐं घंटी जे निशान खे आल ते दॿायो जीअं हर नई अचण वारी वीडियो तव्हां मिस न करे सघो। त दोस्तों अॼु हिन वीडियो में तव्हांखे मां इज़ी पैसा ₹1 गेम मां तव्हांखे मां टिकट कीअं वठिबी आहे ऐं ₹1 में लखें रुपयनि जा कीअं इनाम हासिल कबा आहिनि। हर कंहिंखे ₹1 में न मिलंदो, बिल्कुलु हिते कुरानदाज़ी थींदी आहे। सभिनी जा रुपयो गॾु करे ऐं कुरानदाज़ी थींदी आहे ऐं हिकु इनाम रखियलु हूंदो आहे। सो हींअर जेका कंपनीशन हले पई हुन में लैपटॉप रखियलु $1,99,000 जो। सो तमामु महांगो लैपटॉप रखियलु आहे। मूं छो न चयो सम्झो तव्हांखे ॿुधाइण में ज़रूरु सम्झो, छो जो क़ीमती इनाम हूंदा आहिनि। जेकॾहिं तव्हांजो लक आहे त तव्हां यकीनन हितां इनाम हासिल करे सघो था सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ₹1 में। सो असांजे यूट्यूब चैनल तव्हां पूरो विज़िट करे ॾिसंदा तव्हांखे नई क़िस्म जा वीडियो मिलंदा। सो सिंधी में असांजो पहिरियों चैनल आहे जेको यूट्यूब ते कमु करे रहियो आहे। सो असांखे लाज़मी सपोर्ट कजो ऐं असांजा सब्सक्राइबर 1K कंप्लीट थियण वारा आहिनि। सो तव्हां हिसो वठी लाहियो 1K में। सो मां उमेद थो कयां तव्हां वीडियो खे शेयर कंदो, चैनल खे सब्सक्राइब कंदो ऐं वीडियो खे लाइक लाज़मी कजो। सो अचो त वीडियो खे शुरू कयूं था। सभ खां पहिरीं तव्हांखे इज़ी पैसा जो अकाउंट तव्हां वटि हुजणु लाज़मी आहे। हर कंहिं वटि इज़ी पैसा हूंदो आहे। जेकॾहिं तव्हां वटि न आहे त लिंक मिलंदी तव्हांखे डिस्क्रिप्शन में। सो तव्हां हुनखे डाउनलोड करे वठो ऐं तव्हांखे ₹50 जो कैशबैक मिलंदो। यानी तव्हां जीअं डाउनलोड कंदा तव्हांखे ₹50 मिलंदी ऐं तव्हां हुन मां आसानी सां ₹1 गेम में हिसो वठी सघंदा जेकॾहिं तव्हां वटि पैसा विझण जे तरह न आहिनि त। सो सभ खां पहिरीं न कंदासीं साइन अप। मुंहिंजो अकाउंट ठहियलु आहे। जेकॾहिं तव्हांजो न आहे ठहियलु त तव्हां पंहिंजो NIC ऐं NIC ते जेकी सुम्हण कतल आहे उहो नंबर हणी करे हिन में साइन अप करे छॾियो, ठीकु है। सो हुन कयां थो साइन इन थो कयां, सॉरी दोस्तों। सो तव्हां ॾिसी सघो था मूं वटि हिन वक़्तु ₹50 पई आहे ऐं मूं हींअर ई हिन लिंक तां ऐप डाउनलोड कयो आहे ऐं मूंखे ₹50 मिलिया आहिनि। सो तव्हां डाउनलोड करियो, तव्हांखे यकीनन ₹50 मिलंदा। सो तव्हांखे थोरो स्लाइड करिणो आहे, ठीकु है। तव्हांखे हिते ऑप्शन नज़र ईंदो ₹1 ₹1 गेम। सो तव्हां जीअं हिन ते क्लिक कंदा त दोस्तों हींअर जेकी कुरानदाज़ी हले पई तव्हां ॾिसी सघो था मैकबुक ईयर लैपटॉप जी जंहिंजा मेंबर तव्हां ॾिसी सघो था केतिरे माण्हुनि ख़रीद करे चुका आहिनि। सो तव्हां कीअं ख़रीद कंदो, सभ खां पहिरीं तव्हांखे बाय फॉर ₹1 तव्हां जीअं हिन क्लिक कंदा ऐं तव्हां बॉय नाव ते क्लिक कंदा तव्हांजी टिकट हिते लिखिजी वेंदी। सो बॉय नाव ते क्लिक कंदा तव्हांजो जेको ₹1 हूंदो सो उन पार सेंड थी वेंदो ऐं तव्हांखे कुरानदाज़ी में शामिलु करे ॾींदा। सो सक्सेसफुली असां थी चुका आहियूं, असां हुन में हिसो वठी चुका आहियूं। सो तव्हां ॾिसी सघो था परचेस करे छॾी आहे मूं ऐं जीअं ई इहा कुरानदाज़ी खुलंदी त तव्हांखे हिते विनर अनाउंस थींदो, हुन जो नालो तव्हांखे हिते नज़र ईंदो। कहिड़ी ख़ैर क़िस्मत सां तव्हां बि हिते अची सघो था। सिर्फ़ु ₹1 में लखें रुपयनि जा इनाम हासिल करे सघो था। सो सदाईं लैपटॉप न हूंदो आहे, कॾहिं iPhone हूंदो आहे, कॾहिं वॉच हूंदा आहिनि। सो महांगा हूंदा आहिनि हिते सामान, महांगा हिते तव्हांखे मिलंदा जेके तव्हां ₹1 में तव्हां खटे सघो था। सो मां उमेद थो कयां तव्हांखे वीडियो पसंदि आई हूंदी। वधीक अहिड़नि वीडियोज़ जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। मिलूं था नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं पंहिंजी चाइण वारनि जो रखिजो खोड़ सारो ख्यालु। ख़ुदा हाफ़िज़।